असांखे ख़बर आहे त कंहिं बि ट्रायंगल यानी त्रिकुंडे जे अंदरि जेके इंटीरियर एंगल्स हूंदियूं आहिनि, जेके अंदरियूं कुंडियूं हूंदियूं आहिनि, जीअं हिते असां वटि टे कुंडियूं आहिनि ए, बी ऐं सी। हाणे जेके टेई कुंडियूं आहिनि अंदरियूं, इन्हनि जो जोड़ 180 जे बराबरि हूंदो आहे, यानी ए प्लस बी प्लस सी 180 जे बराबरि हूंदो आहे। पर अगरि असां हिकु त्रिकुंडे जी जॻह ते हिकु ॿी शिकिल खणूं, मिसाल जे तौर ते असां हिकु चौकुंडो खणूं ऐं असां हिते हिकु चौकुंडो ठाहियूं था, ऐं ज़रूरी न आहे त उहो हिकिड़ो माना मुस्ततील हुजे या रेक्टेंगल या स्क्वायर हुजे, असां को बि चौकुंडो यानी पैरेललोग्राम बि खणी सघूं था। त हाणे हे असां हिकु चौकुंडो ठाहियो आहे जंहिंजे अंदरि 4 कुंडियूं आहिनि। मां इहो थोरो सिधो करे ठाहियां थो जीअं जूं लकीरूं पैरेलल न लॻनि। त हाणे हीउ जेको चौकुंडो आहे असां वटि, इन जे अंदरि 4 कुंडियूं आहिनि, असां हिनखे क्वाड्रिलेटरल भी चवंदा आहियूं। हाणे हिन में असां अगरि असांखे हिकिड़ी शइ ख़बर आहे त कंहिं बि ट्रायंगल जे अंदरि 180 डिग्री हूंदियूं आहिनि, ऐं अगरि असां चौकुंडे जे विच मां हिकु लीक कढी छॾियूं ऐं हेठी कुंड ऐं मथी कुंड खे मिलायूं त असां वटि 2 ट्रायंगल ठही वेंदा, यानी 2 त्रिकुंडा ठही वेंदा। अगरि असां हिन एंगल्स खे नाला ॾियूं त हीअं मिसाल हिनखे ए ऐं हिनखे बी ऐं हिनखे सी जो नालो ॾियूं था, त असांखे ख़बर आहे त ए प्लस बी प्लस सी 180 जे बराबरि थींदो, छाकाणि त इहो हिकु त्रिकुंडो आहे। अगरि असां बक़ाइनि एंगल्स खे एक्स ऐं वाई ऐं ज़ेड जो नालो ॾियूं त असांखे ख़बर आहे त इहो बि हिकु त्रिकुंडो आहे, त एक्स प्लस वाई प्लस ज़ेड बि बराबरि थींदो 180 जे। हाणे अगरि असां इन चौकुंडे जे ॿिन्हिनि एंगल्स जो यानी चइनिनि एंगल्स जो जोड़ कढूं त उहो केतिरे जे बराबरि थींदो। असांखे ख़बर आहे त जेका एंगल आहे हिकिड़ी बी आहे ऐं ॿी ज़ेड आहे, इहे 2 एंगल्स आहिनि। ऐं उनखां पोइ जेका टीं एंगल आहे उहा बराबरि आहे एक्स प्लस ए जे, यानी ए प्लस एक्स जे। इहा जेका पूरी एंगल आहे जंहिंमें ए ऐं एक्स ॿई आहिनि। ऐं उनखां पोइ असां वटि मथे आहे सी ऐं वाई, त असां लिखंदासीं प्लस सी प्लस वाई। त हाणे असां वटि जेके 4 ई एंगल्स आहिनि उहे अची वियूं। हाणे असांखे ख़बर आहे त ए प्लस बी प्लस सी जेको असां पहिरियों कढी आयासीं उहो बराबरि आहे 180 जे। ऐं असांखे ख़बर आहे त एक्स प्लस वाई प्लस ज़ेड इहो बि 180 जे बराबरि आहे, यानी 180 ऐं उन में प्लस थींदो 180 ॿियो, ऐं इहो बराबरि थींदो 360 डिग्री जे। यानी जेको चौकुंडो आहे उन जी 4 ई कुंडनि जो जेको जोड़ आहे उहो 360 डिग्रीअ जे बराबरि आहे। हाणे हिते असां वटि आइडियो इहो आहे त असां कंहिं बि शिकिल खे केतिरनि ट्रायंगल्स यानी त्रिकुंडनि में टोड़े सघूं था, ऐं जेतिरनि ट्रायंगल्स यानी त्रिकुंडनि में उहा शइ टुटंदी त असां 180 सां उनखे ज़र्ब करे सघूं था, ऐं असांखे उन जी एतिरी डिग्रीज़ आहिनि मालूम थी वेंदो। हाणे असां हिकिड़ो मिसाल था खणूं, असां हिकिड़ी शिकिल था ठाहियूं, यानी हिकिड़ो 5 कुंडो था ठाहियूं। हाणे मां हिते हिकिड़ो 5 कुंडो ठाहिण जी कोशिशि थो कयां, त मां कोशिशि कयां थो सिधो 5 कुंडो ठहे। त हाणे हीउ जेको 5 कुंडो मां ठाहियो आहे, हाणे इन मां ॾिसो केतिरा ट्रायंगल ठही सघनि था जेके हिक ॿिए जे मथां लकीर न गुज़रे। त हाणे हिकिड़ी त असां वटि ट्रायंगल ठही वियो इहो, ऐं उनखां पोइ असां वटि हिकिड़ो ॿियो ट्रायंगल ठही वियो इहो। हाणे असां वटि टोटल 3 ट्रायंगल थी विया इन 5 कुंडे मां। ऐं हिकिड़ी शइ असांखे इहा बि ॾिसणी आहे त का बि अहिड़ी लकीर न आहे जेका ॿी लकीर जे मथां गुज़रे थी। ऐं असां वटि जेका 3 ट्रायंगल ठहिया आहिनि, अगरि असां हिननि जी एंगल्स कढूं ऐं इन्हनि सभिनि एंगल्स खे मालूम कयूं अगरि हिन 5 कुंडे जी, त सभई एंगल्स जेके ट्रायंगल्स जो आहिनि उहे पाण में जुड़ी वेंदियूं। ऐं हिकु ट्रायंगल में 180 डिग्री हूंदी आहे, इहा बि असांखे ख़बर आहे। ऐं ट्रायंगल में जेके 5 कुंडूं आहिनि, इन 5 कुंडे में उहे ॾिसो हिकिड़ी इहा कुंड आहे, हिकिड़ी ॿी इहा कुंड आहे, ऐं जेका टीं कुंड आहे इन में उहे 2 कुंडूं पाण में मिलनि थियूं, ऐं जेका मथी कुंड आहे उन में बि इहे 2 एंगल्स पाण में मिलनि थियूं। ऐं जेका हेठि कुंड आहे उन में हिकु न 2 न पर 3 एंगल्स पाण में मिलनि थियूं। त अगरि असां इन सभिनि जो जोड़ कंदासीं त असांखे इन पूरे जे पूरे पेंटागोन जे अंदरि केतिरी एंगल्स आहिनि उनखे जी ख़बर पइजी वेंदी। हाणे हिकिड़े ट्रायंगल में असांखे ख़बर आहे त 180 डिग्री हूंदी आहे। हाणे छाकाणि त असां वटि 3 ट्रायंगल आहिनि, त असां 180 खे 3 सां ज़र्ब कंदासीं, ऐं 180 खे 3 सां ज़र्ब करण ते असांखे मिलंदियूं 3 18 54, त 540 डिग्री असांखे मिलंदा इन पेंटागोन जे अंदरि। यानी इन पेंटागोन जे अंदरि 540 डिग्रीज़ आहिनि। सभ खां पहिरियां जॾहिं असांखे 2 ट्रायंगल मिलिया हुया त असां वटि जेका शिकिल हुई उन जे अंदरि 4 कुंडूं हुयूं, 1 2 ऐं 3 ऐं 4। ऐं जॾहिं असां वटि 5 कुंडुनि वारी शिकिल हुई त असां वटि 1 2 3 4 ऐं हिकिड़ी 5वीं कुंड बि हुई, जंहिंजे करे असां वटि 3 ट्रायंगल थी विया। त मतिलबु इहो लॻे थो त हर उहा शिकिल जंहिंमें 3 खां मथे कुंडूं आहिनि, त हर हिकिड़ी हिकिड़ी कुंड सां हिकु ट्रायंगल वधे थो। हाणे हिकु 6 कुंडो ठाहे था ॾिसूं, यानी हेक्सागोन ठाहे था ॾिसूं त छा इन में असां वटि 4 निकिरनि था। हाणे असां इहे हेक्सागोन ठाहियो आहे, यानी 6 कुंडो ठाहियो आहे। हाणे इन में ॾिसूं था असां वटि घणा ट्रायंगल ठहनि था। हिकु त असां वटि इहो ठही वियो, ऐं जेको असां मार्क करे छॾियूं था येलो रंग सां। ऐं उनखां पोइ ॿियो असां वटि ट्रायंगल ठहे थो उहो हे वारो, जंहिंमें असां हीअं इनखे मिलायूं था। ऐं उनखां पोइ टियों ट्रायंगल असां वटि ठहे थो जंहिंमें हे असां 2 कुंडूं इस्तेमालु था कयूं ऐं इहे पाण में मिलनि थियूं। ऐं हिकिड़ो चोथों असां वटि ट्रायंगल ठही वियो जेको इहो आहे। त 6 कुंडे मां असांखे 4 ट्रायंगल मिलिया। त इन जो मतिलबु इहो लॻे थो त अगरि कंहिं बि शिकिल खे एस साइड्स हूंदियूं, एस माना को बि अंग आहे, को बि हिकु तब्दील थींदड़ आहे,
अगरि उनखे ओतिरियूं कुंडूं आहिनि उन पॉलीगॉन खे, उन घण कुंडे खे असां अॻु में ई 4 कुंडो 5 कुंडो ऐं 6 कुंडो करे आया आहियूं, त असां माना अख़ज़ था कयूं त जेको एस आहे उहो 4 खां वॾो आहे अंग। त असां कोशिशि इहा कयूं था त असां नंबर ऑफ साइड्स खे एज़ अ फंक्शन खणूं, नंबर ऑफ ट्रायंगल्स हुन मां केतिरा निकिरनि था उनजो, ऐं उनखां पोइ असां जेतिरा ट्रायंगल निकिरनि उनखे असां 180 सां ज़र्ब करे उन शिकिल जी माप या केतिरी एंगल आहे इहो मालूम कयूं। त जंहिं शिकिल में जेतिरियूं साइड्स हूंदियूं 4 या 4 खां मथे उन मां ओतिरा ट्रायंगल्स निकिरंदा। मिसाल जे तौर ते असां हिकु शिकिल था ठाहियूं ऐं उन में केतिरियूं कुंडूं आहिनि असांखे ख़बर न आहे, पर असां इहे हाली सिर्फ़ु 4 कुंडूं ठाहियूं था। त हाणे हीअ जेका शिकिल आहे इन में असां 4 कुंडूं ठाहियूं आहिनि, 1 2 3 ऐं 4 कुंडूं आहिनि। ऐं अगरि तव्हां गौर कंदव त इहे जेके 4 कुंडूं आहिनि अगरि असां इन्हनि खे पाण में मिलायूं ऐं इन सभिनि कुंडनि खे अहिड़े तरीक़े सां मिलायूं जो का बि लीक ॿी लीक खे ओवरलैप न करे, त असां वटि ॾिसो 1 ऐं 2 ट्रायंगल ठहिनि था। त मतिलबु 4 कुंडनि मां असांखे 2 ट्रायंगल मिलनि था। मतिलबु अगरि असां 4 साइड्स यूज़ कयूं त असांखे 2 ट्रायंगल्स मिलंदा। ऐं उनखां पोइ असां जेतिरियूं बि साइड्स वधाईंदा वेंदासीं या जेतिरियूं कुंडूं वधाईंदा वेंदासीं, मिसाल मां हिते इन में कुंडूं ठाहियां थो खोड़ सारियूं, मां हे कुंडूं ठाहियां थो, मां थोरो अञा वधीक हिनखे साफ़ु सुथिरो करे ठाहियां थो ऐं वधीक कुंडूं ठाहियां थो। मिसाल मां हे कुंडूं ठाहियां थो खोड़ सारियूं, मां हिन में ॾिसो 1 2 3 4 5 6 लीकूं ठाहियूं आहिनि। हाणे ॾिसो त तव्हां हर लीक ते असांखे हिकिड़ो अलॻि ट्रायंगल मिलंदो। हाणे हिते असांखे हिकु अलॻि ट्रायंगल मिलंदो, हिते हिकु अलॻि मिलंदो, हिते हिकु अलॻि मिलंदो ऐं हिते हिकु असांखे अलॻि मिलंदो। हाणे असां वटि ॾिसो घणियूं साइडूं आहिनि, असां वटि 1 2 3 4 5 6 7 8 9 ऐं 10। त असां वटि 10 साइडूं आहिनि। मतिलबु असां वटि हिकिड़ो डेकागोन आहे, यानी हिकिड़ो अहिड़ो शिकिल आहे, असां वटि हिकिड़ो अहिड़ो पॉलीगॉन आहे जंहिंजे अंदरि 10 कुंडूं हूंदियूं आहिनि। 4 कुंडियूं इस्तेमालु थियूं हुयूं 2 ट्रायंगल ठाहिण जे लाइ, ऐं उनखां पोइ असां जेतिरियूं बि कुंडूं ठाहियूंसीं हर कुंड ते असांखे हिकिड़ो अलॻि ट्रायंगल मिलियो। हाणे ॾिसो असां 6 कुंडूं ॿियूं ठाहियूं हुयूंसीं त असांखे 1 2 3 ऐं 4 ऐं 5 थी सघे थो मां कुंडूं ग़लति ॻणियूं आहिनि, मां हिकु दफ़ो वीह इन कुंडनि खे ॻणिया त असां वटि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 कुंडूं आहिनि। त असां वटि ट्रायंगल हिकु घटि आहे। वरी ॾिसूं हिकु दफ़ो बीहो, 1 2 3 4 5, अच्छा हा मां हे कुंड खे मिलायो न आहे, त मतिलबु हिते असां वटि हिकिड़ो ॿियो ट्रायंगल ठहंदो, छाकाणि त इहा बि असां वटि हिकिड़ी कुंड आहे। त हाणे असां वटि 8 ट्रायंगल थी विया। त हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि 4 कुंडूं इस्तेमालु थियूं हुयूं 2 ट्रायंगल ठाहिण लाइ, ऐं हर ॿी कुंड ते असांखे हिकिड़ो एक्स्ट्रा ट्रायंगल मिलियो, त असां टोटल ट्रायंगल थी विया 8। छाकाणि त असां वटि 10 कुंडनि वारी शिकिल हुई, यानी डेकागोन हुयो, त असांखे पहिरियों 4 कुंडनि सां 2 ट्रायंगल ठहिया हुया। इन जो मतिलबु इहो आहे त हर कुंड वधाइण सां 3 खां पोइ असांखे हिकिड़ो एक्स्ट्रा ट्रायंगल मिलंदो, ऐं जेका नंबर ऑफ ट्रायंगल्स थींदा असां वटि पहिरियों 4 कुंडनि में 2 ट्रायंगल ठहिया, ऐं उनखां पोइ जेतिरियूं बि साइडूं हूंदियूं असां वटि, यानी एस साइड आहिनि, त जेतिरियूं बि साइडूं हूंदियूं उन मां 4 असां कट कंदासीं। त अगरि इन फार्मूले खे असां वधीक खोलियूं त -4 में 2 जोड़ कंदासीं त असांजो बराबरि थींदो S-2 जे, यानी को बि पॉलीगॉन जंहिंखे एस साइड्स यानी केतिरियूं बि साइडूं हुजनि असां उन मां माइनस कंदासीं ॿिनि खे, त असांखे ओतिरा ट्रायंगल्स मिलंदा। शर्त इहो आहे त उहे हिक ॿिए खे ओवरलैप न कंदा। त को बि पॉलीगॉन जंहिंमें एस साइड्स हूंदियूं उन में S-2 ट्रायंगल्स हूंदा, ऐं असांखे उन जी डिग्री कढण जे लाइ आसान आहे त उन S-2 खे असां 180 सां ज़र्ब करे छॾींदासीं, छाकाणि त हिकु ट्रायंगल में 180 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। ऐं अगरि मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ी अहिड़ी शिकिल आहे जंहिंखे 102 साइड्स आहिनि, 102 कुंडियूं आहिनि, त उन जी डिग्रीज़ केतिरियूं थींदियूं? तमामु आसान आहे। असांखे ख़बर आहे त S-2 यानी 102 मां अगरि असां 2 कटियूं त असां वटि 100 बचंदो, उनखे असां 180 सां ज़र्ब करे छॾींदासीं, ऐं 100 खे 180 सां ज़र्ब कंदासीं त असांखे 18,000 डिग्रीज़ मिलंदी। मतिलबु त 102 कुंडुनि वारी जेका शिकिल हूंदी उन जे इंटीरियर एंगल जो जेको सम हूंदो उहो 18,000 डिग्रीज़ हूंदो।